विद्यार्थियों, अॼु पाण MA प्रीवियस जो थर्ड पेपर जेको सिंधी साहित्य जो इतिहास डॉक्टर मुरलीधर कृष्णचंद जे लिखियो आहे, उन जो जेको आहे सिंधी साहित्य जो विचों दौर इन किताब में ॾिनल आहे। उन में भक्ति काव्य जो जेको दौर आहे उहो 1500 ईस्वी सन खां 1853 ईस्वी सन ताईं हलियो। इन जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। इन खां पहिरियों पाण सिंधी साहित्य जो अवाली दौर पढ़ी चुकासीं। उन में जेको हो सिंधी जे जेके इश्क ऐं सुरई जा किसा जेको तव्हांजे पहिरें यूनिट में रखियलु आहे उहो इम्पॉर्ट आहे। उनखे चङी तरह सां तव्हां यादि कजो ऐं उन जा जेके निष्कर्ष या नतीजा निकिता उहे हिन रीति हुआ। उन जे बारे में मां तव्हांखे थोरो ॿुधायां थी, पोइ कयूं था पाण भक्ति काव्य जो दौर। त इन जो जेको नतीजो या निष्कर्ष निकितो अवाली दौर जो उहो हिन रीति हो त सिंधी साहित्य जे अवाली दौर जो अरसो जेको आहे 8वीं ईस्वी सदीअ जी शुरूआति खां वठी 15वीं ईस्वी सदीअ जे आख़िर ताईं हलियो। सियासी लिहाज़ खां हिन दौर जी शुरूआति दारे अरबन जी हुकूमत जो सिंध में बुनियादु पियो ऐं पुॼाणीअ वक़्तु समन जे आख़िरी हाकमनि जो सिंध जे ॻच हिसे ते राॼ थियो। अवाली दौर जे सिंधी साहित्य में जुदा जुदा धाराऊं मिलनि थियूं, जिन में इश्क ऐं सूर्य जे किस्सा मुख्य आहिनि। इन करे हिन दौर खे इश्क ऐं सूर्य जे किसनि जो दौर पिणु सॾिजे थो। ॿियो आहे त हिन दौर जो सिंधी साहित्य घणे भाङे ज़िबानी रवायतुनि ज़रिए असांखे हासिलु थियो आहे। इन करे उन जी ॿोलीअ जो असुलिको रूप की क़दुरु बदिलजी चुको आहे। अवाली दौर जे सिंधी साहित्य खे सिरजण में चारणनि ऐं भट्टनि जो मुख्य हथु रहियो आहे। बीजल, सुमक ऐं बागू भान हिन दौर जा मशहूरु चारण थी गुज़रिया आहिनि। किन इस्माइली पीरनि ऐं सूफ़ी दरवेशनि जूं साहित्यक रचनाऊं पिणु हिन दौर में मिलनि थियूं। पोइ हिन में त हिन दौर जे चारणनि किस्सनि ऐं दास्ताननि ॿुधाइण जे फ़न में कमालियत हासिलु कई आहे। इहो फ़न अॼु बि सिंध जे चारणनि में नज़र अचे थो। नसर में ॻाल्हियूं खणी विच विच में साज़नि जी वजात सां ॻाहूं ॻाइण जे ज़रिए सिंध जे चारणनि किस्सनि ॿुधाइण जे पंहिंजे अनोखे ऐं दिलकश फ़न जो माना कला जो इज़हार कयो आहे। अवाली दौर जे सिंधी शहर जो विकास ॻाहुनि जे रूप में थियो आहे ऐं मंझि छंद विद्या जे उसूलनि बदिरां संगीत जो सुर ताल लय डार खे अहमियत ॾिनी वई आहे। त इहो थियो अवाली दौर जा जेके निष्कर्ष या नतीजा निकिता उन जे बारे में बयां। ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी त सिंधी साहित्य जो जेको विचों दौर आहे उन में भक्ति काव्य जो दौर मुख्य आहे। उन जे बारे में असां पाण ॼाण हासिलु कयूं था। इहो जेको हो 1500 ईस्वीअ खां 1853 ईस्वीअ ताईं हलियो। त भक्ति काव्य जे दौर जो जेको अरसो हो सिंधी साहित्य में भक्तीअ जी लहर अवाली दौर में मतिलबु पुराणे अवाली दौर में शुरू थी वई हुई, जंहिंजा मिसाल असांखे इस्माइली फ़िरके वारनि पीरनि जे किनाननि में मिलनि था, माना उन्हनि जे दास्ताननि में मिलनि था। पर उन्हनि जे शाइरीअ जी का बि आगाटी लिखत कान थी मिले। सिंधी साहित्य में इस्माइली पीरनि जी देन तमामु घटि आहे ऐं इन्हीअ क़िस्म जी शाइरी अॻिते हली करे अवसर कान पाती आहे। त इहो जेको आहे असांखे थोरो ॼाण जे करे रुगो थोरो असांजे अंदर में ज्ञान हासिलु थिए, उन जे लाइ असांखे इहो पढ़णो पवंदो, इन ते सरसरी निगाह विझणी पवंदी। मेन जेको आहे उहो आहे इन जो जेको आहे उहो भक्ति काव्य जो जेको दौर आहे विचें दौर में कहिड़ियूं धाराऊं हलियूं उहे तव्हांजूं मुख्य आहिनि ऐं उन्हनि ते ई असांजा क्वेश्चन्स ठहंदा आहिनि। ॿुधाए थो अॻिते त सिंधी भक्ति काव्य जे क्षेत्र में सूफ़ी दरवेशनि पाण मल्हायो आहे। सिंध पंहिंजे पाक मिटीअ मां एतिरा दरवेश पैदा कया जिन जा आस्थान ऐं दरगाहूं चपे चपे ते हिन मुल्क में मौजूदु आहिनि। इन्हीअ ते पारसीअ जी हिकु चवणी मशहूरु आहे त गर्मी, खाक, फ़क़ीर ऐं मक़बरा इहे 4 शयूं आहिनि जिन मां सिंध सुञाती वञे थी। सिंध में सूफ़ी दरवेशनि जी आमद त अरबन जी हुकूमत खां वठी शुरू थी वई हुई, पर सिंधी शाइरीअ में सूफ़ी दर्शन जो चिटो इज़हार कंदड़ पहिरियां ई शाइर हो क़ाज़ी काज़न। इहो इम्पॉर्टेंट अथव, कॾहिं कॾहिं हिन ते शॉर्ट नोट पिणु ईंदो आहे। कहिड़ो
पहिरियों जेको शाइर हो सिंधी शाइरीअ जो उहो हो काज़ी काज़न, जंहिंजा 7 बैत असांखे मिलिया आहिनि। इहे बैत काज़ी काज़न जे मौत खां 77 साल पोइ बयान आरफन में शाह अब्दुल करीम जे बैतनि सां गॾु दर्ज कया विया आहिनि। काज़ी काज़न खां अॻु बि किन सूफ़ी फ़क़ीरनि जा हवाला मिलनि था, जिन जा एकर बेकर सिंधी बैत ज़माने जी गर्दिश खां बचंदा असां ताईं पहुता आहिनि। इन्हीअ में शक न आहे त काज़ी काज़न ई पहिरियों मशहूरु सूफ़ी शाइर आहे, जंहिंजे दार्शनिक सिद्धांतनि तोड़े काव्य कला जो शाह अब्दुल करीम ऐं शाह अब्दुल लतीफ़ जहिड़नि महान सूफ़ी शाइरनि ते असरु पियो आहे। इन्हीअ करे सिंधी साहित्य में भक्ति काव्य जे दौर जी शुरूआति काज़ी काज़न जे बैतनि खां लेखण ई वाजिबु आहे। काज़ी काज़न सन 1551 ईस्वी सनदारे वॾी उमिरि में वफ़ात हासिल कई, माना गुज़ारे वियो। जुदा जुदा हवालनि जे आधार ते चई सघिजे थो त हू 88 साल खनि जीअरो हो। इन्हनि मां अनुमान लॻाए सघिजे थो काज़ी काज़न जो जनमु अटकल 1463 ईस्वी सनदारे थियो। 16वीं सदी शुरू थियण खां वक़्तु संदसि उमिरि अटकल 37 साल हूंदी। इन्हीअ ॼमार में हू दुनियावी इल्म मां आज़ादु थियो, रूहानी ज्ञान हासिल करे सूफ़ियानी राह ते अॻिते वधियो हूंदो। काज़ी काज़न जे हासिल थियल सिंधी बैतनि में सूफ़ी दर्शन जी गहराई ऐं अनुभव जी सिदाक़त ॾिसी चई सघिजे थो त उन्हनि जी रचना अटकल 16वीं सदीअ तारे शुरूआति थी हूंदी। इन्हीअ मूजिबि सिंधी साहित्य में भक्ति काव्य जो दौरु 16वीं सदीअ जी शुरूआति खां वठी सम्झणु घुरिजे। त अॻिते आहे त सिंधी ॿोली ऐं साहित्य जो इतिहास में 1853 ईस्वी हिकु अहमियत भरियो साल आहे। इन्हीअ साल में अंग्रेज़ सरकार अरबी सिंधी लिपीअ में सिरिश्तो मुक़ररु करे उन्हनि में जुदा जुदा विषयनि ते सिंधी विषय किताब छपाइण शुरू कया। इन्ही रीति विषय तोड़े साहित्य कला जे लिहाज़ खां सिंधी साहित्य में हिकु नओं मोड़ शुरू थियो। सिंधी शाइरी में भक्ति धारा जी जाइ ते ॿियूं जेके धाराऊं आहिनि उहे मुख्य रूप वठणु लॻियूं। इन्हीअ करे भक्ति काव्य जे दौर जी पछाड़ी 1853 ईस्वी सन ताईं असांखे लेखणु घुरिजे। त इन में आहिनि पोइ जेके मुल्की हालतूं उहे एॾियूं ख़ासि कान्हनि की उन ते तव्हां सरसरी निगाह फेरे छॾिजो। जीअं त इन में ॿुधायो अथई त सिंधी साहित्य जो विचों दौरु अटकल 350 सालनि जो आहे। इन्हीअ अर्से में सिंध ते अरगूननि, तरखाननि, मुग़लनि, टालपुरनि, कलोड़नि जी हुकूमत हुई। इहो जेके मुल्की हालतूं आहिनि इन ते तव्हां थोरो पंहिंजो पाण ई जेको किताबु तव्हांखे सिंधी साहित्य जो इतिहास मिलियल आहे उन्हनि मां तव्हां पढ़ी छॾिजो ॼाण जे करे। पर इहो जेको आहे इन ते क्वेश्चन्स घटि ई ठहंदो आहे। उनखां पोइ आहे हिंदू धर्म संबंधी साहित्य। इन में जेको आहे असांखे अचे थो हुन खां पोइ हिंदू धर्म संबंधी साहित्य ते बि तव्हां पंहिंजी सरसरी निगाह विझी छॾिजो ऐं उनखे थोरो पंहिंजे ज्ञान हासिल करण जे लाइ ॼाण वठिजो। उनखां पोइ आहे विचें दौर में काव्य जो धाराऊं। इहे जेके आहिनि इम्पॉर्टेंट आहिनि। इहो त असां ते क्वेश्चन ठहंदो आहे विचें दौर में जेके काव्य जो धाराऊं कहिड़ियूं हुयूं। त पहिरियों असां कयोसीं अवाइली दौरु, पोइ कयोसीं विचों दौर में स्टार्टिंग मां ॿुधायोमांव त काज़ी काज़न इन मां इम्पॉर्टेंट आहे। पोइ आहिनि मुल्की हालतूं, हिंदू धर्म जे साहित्य जे बारे में बि घटि क्वेश्चन ठहंदो आहे। इन ते तव्हां पंहिंजो पाण ई तव्हां निगाह फेरे छॾिजो। ऐं उनखां पोइ जेको अचे थो त विचें दौर में काव्य जूं धाराऊं कहिड़ियूं, इन जे बारे में पाण नेक्स्ट चैप्टर सुभाणे जेको आहे तव्हांखे मां शुरू कराईंदसि। सिंधी दौर में काव्य जूं धाराऊं इहो इम्पॉर्टेंट आहे ऐं थोरो पढ़ी छॾिजो। ऐं जेॾी महिल मां तव्हांखे वीडियो ॿुधायां थी जेॾीमहिल तव्हां ॿुधो ओॾी महिल तव्हां भले ही किताब बि खोले करे वियो। सिंधी साहित्य जो इतिहास तव्हां वटि अवेलेबल हूंदो ऐं उन मां तव्हांखे इम्पॉर्टेंट जेके शाइर हूंदा उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदसि। त अॼु बसि एतिरो ई।